डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, अॼु जे लेसन में पावर पॉइंट के स्टार्ट कंदासीं। सब खां पहिरीं तव्हां पावर पॉइंट के ओपन कयो, रन में अची करे तव्हां हिते जस्ट लिखंदव पावर पॉइंट, या तव्हां स्टार्ट ऑल प्रोग्राम्स माइक्रोसॉफ्ट ऑफिस में वञी करे भी पावर पॉइंट को ओपन करे सघो था। डियर स्टूडेंट्स, पावर पॉइंट बेसिकली असां यूज़ कंदा आहियूं ख़ासि करे पब्लिशिंग जे लाइ। असीं का बि शइ असीं जॾहिं पब्लिश कंदा आहियूं त पोइ ज़ाहिर आहे असां उनखे ॾिसाईंदा बि आहियूं, पोइ स्क्रीन ते ॾिसायूं या असां मल्टीमीडिया ते उनखे यूज़ कयूं। त पावर पॉइंट जो मक़सदु आहे ख़ासि तव्हांजो प्रेज़ेंटेशन, यानी कि तव्हां पंहिंजा प्रेज़ेंटेशन्स तव्हां ॾेई सघो था, प्रेज़ेंटेशन्स तव्हां तयारु करे सघो था पावर पॉइंट जे अंदरि। त पावर पॉइंट में ज़्यादा जेके आहिनि त फीचर्स आहिनि। त ॾिसूं था, जीअं तव्हां पावर पॉइंट को ओपन कंदो, हिते ॾिसो ब्लैंक प्रेज़ेंटेशन लिखियलु आहे। जेकॾहिं तव्हांखे ख़ाली प्रेज़ेंटेशन खपे, ऐं ही हिते कुझु जेके आहिनि त सिंपल प्रेज़ेंटेशन्स मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि में कमु करणु चाहियो था त इहे ई तव्हां ओपन करे सघो था। अदरवाइज़ तव्हां ब्लैंक प्रेज़ेंटेशन ते जस्ट क्लिक कंदो त ही आहे तव्हांजो प्रेज़ेंटेशन। मां फाइल न्यू कयां थो, ब्लैंक पेज। त डियर स्टूडेंट्स, ही हिकिड़ो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो पेज ओपन थियो आहे। त हिते तव्हांखे चए थो क्लिक टू एड टाइटल। हिते तव्हां पंहिंजो टाइटल ॾेई सघो था। हिते लिखूं था सिंध ऑनलाइन स्कूल, ऐं हिते लिखूं था फॉर एग्जाम्पल तव्हां लिखी। ये तव्हांजो छा थियो, टाइटल तयारु थी चुको आहे। हाणे छा करिणो आहे, असांखे हिकु ॿियो बि स्लाइड ओपन करिणो आहे। तव्हां जस्ट हिते ई राइट क्लिक करे न्यू स्लाइड कयो, बि तव्हांजी मर्ज़ी, या हिते न्यू स्लाइड में अची करे तव्हां को बि हितां स्लाइड खणी सघो था, को बि हितां डिज़ाइन। मां ही खणां थो टाइटल एंड कंटेंट, जस्ट हिन ते क्लिक कयो आहे ऐं हिते लिखां थो कोर्सिस। अची चुका आहिनि। सो उनखां बाद में अगरि तव्हां को बि स्लाइड जे अंदरि कंहिं बि शइ खे कट करणु चाहियो था, जस्ट तव्हां हिते कट ते क्लिक कंदो, ही कट थियो। अगरि किथे बि रखणु चाहियो था त उते जस्ट तव्हां पेस्ट ते क्लिक कंदो, पेस्ट। उनखां पोइ आहे लेआउट। त लेआउट असांजो छा शइ आहे। अगरि जेकॾहिं तव्हां हिन स्लाइड जे लेआउट खे चेंज करणु चाहियो था त उनजे लाइ तव्हां लेआउट में अची करे तव्हां हिते इनखे चेंज बि करे सघो था, जेका तव्हां रखो। इनखे मां बोल्ड कयां थो ऐं साइज़ बि वधायां थो। उनखां पोइ आहे रीसेट। अगरि का बि शइ तव्हां हिन में बोल्ड वग़ैरह ॾिनो, जेको तव्हां उनखे ख़तमु करे सघो था, जेको तव्हां पंहिंजो प्रीवियस कमु कयो आहे उनखे तव्हां रिमूव करे सघो था। उनखां पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे इन स्लाइड खे सेक्शन्स ॾियणु चाहियो था त सेक्शन्स में अची एड सेक्शन ते क्लिक कंदो, ही तव्हांजो सेक्शन्स में अची चुको आहे। अगरि मां हिनखे जुदा सेक्शन में रखां त सेक्शन में अची करे एड सेक्शन कंदुसि, यानी कि ही तव्हांजो जुदा सेक्शन आहे ऐं ही तव्हांजो जुदा सेक्शन आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिते न्यू स्लाइड ओपन कंदो त उहो तव्हांजो फर्स्ट सेक्शन में अची वेंदो। अगरि तव्हां सेकेंड में ॾींदो त उहो तव्हांजो सेकेंड में अची वेंदो। त जेका हाणे तव्हां रखी सघो था। उनखां पोइ आहे बोल्ड, इटालिक। इहे तव्हां एम एस वर्ड में पढ़ी चुका आहियो। हितां तव्हां फ़ॉन्ट स्टाइल चेंज करे सघो था पंहिंजे टेक्स्ट जी। ही तव्हांजो फ़ॉन्ट साइज़ आहे, हितां साइज़ वधाए सघो था, हितां साइज़ घटि कंदो। ऐं ही तव्हांजो आहे बोल्ड, ऐं हितां तव्हां हिनखे इटालिक करे सघो था। ही तव्हांजो अंडरलाइन आहे, ऐं ही तव्हांजो आहे शेडिंग। जॾहिं तव्हां हिते क्लिक कंदो सिलेक्ट करे त ही तव्हांजो शेडिंग तॾहिं ज़ाहिर थींदो जॾहिं तव्हां हिनखे फुल स्क्रीन में ॾिसंदो। अगरि मां हिनखे हितां ज़ूम कयां त ॾिसो ही तव्हांजा शेडिंग्स अची चुको आहे। अगरि मां हिनखे ज़ूम थोरो घटायां। उनखां पोइ आहे स्ट्राइक थ्रो, यानी कि तव्हां हिनखे विच ते लीक ॾियणु चाहियो था, स्ट्राइक थ्रो ते क्लिक कयो। उनखां पोइ आहे जेकॾहिं तव्हां हर वर्ड जे लेटर्स खे थोरो स्पेस ॾियणु चाहियो था, ही तव्हांजो स्पेस आहे। वेरी टाइट कंदो त वेरी टाइट में थींदो। अगरि जेकॾहिं टाइट रखंदो अञा टाइट थींदो, अगरि नॉर्मल रखंदो त ही परफेक्ट रहंदो। उनखां पोइ आहे जेकॾहिं तव्हांजो ही स्मॉल लेटर्स में आहे या कैपिटल में आहे, तव्हां उन्हनि खे चेंज भी करे सघो था। लोअर केस कंदो,
स्मॉल में थींदा, अपर केस कंदो कैपिटल में थींदो, कैपिटलाइज़ ईच वर्ड, हर एक वर्ड जो फर्स्ट लेटर के जेकॾहिं तव्हां कैपिटल करणु चाहियो था त पोइ कैपिटलाइज़ ईच वर्ड ते तव्हां क्लिक कंदो। उनखां पोइ आहे क्लियर फॉर्मेटिंग। तव्हां हिन में जेका बि चेंजिंग कई आहे उनखे ख़तमु करणु चाहियो था त क्लियर फॉर्मेटिंग ते क्लिक कंदो। मां इनखे वापसि करणु चाहींदुसि, अंडू ते क्लिक कंदुमि, हीअ अंडू आहे। उनखां पोइ आहे जेकॾहिं तव्हां हिन फ़ॉन्ट कलर खे चेंज करणु चाहियो था, तव्हां जस्ट फ़ॉन्ट कलर में अची करे इनखे को बि फ़ॉन्ट कलर चेंज करे सघो था। उनखां पोइ आहे ॾिसोसि, मां हिन फ़ॉन्ट खे थोरो चेंज कयां थो, शेडिंग भी ॾियां थो ऐं कलर्स भी चेंज कयां थो। ये रखियो आहे। ब्लड्स इन जा जेकॾहिं चेंज करणा आहिनि त ही ब्लड्स आहिनि, हितां को बि ब्लड्स वग़ैरह तव्हां चेंज करे सघो था। फॉर एग्जांपल ये रखियो, या तव्हां नंबरिंग्स रखणु चाहियो था, हितां नंबर भी रखी सघो था। अगरि तव्हां इहे ख़तमु करणु चाहियो था जस्ट डन ते क्लिक कंदो। ही इंक्रीज़ इंटेंट आहे ऐं ही आहे डिक्रीज़, तव्हां जेको लेफ्ट साइड थींदो। ऐं जेकॾहिं तव्हांजे लाइन खे विच ते स्पेस ॾियणु चाहियो था, ही लाइन स्पेसिंग आहे, जेका स्पेस तव्हां रखो। ही सेंटर आहे, तव्हां इनखे सेंटर ते इन्हनि खे रखी सघो था। ही तव्हांजो आहे लेफ्ट साइड, सॉरी राइट, ऐं ही तव्हांजो आहे लेफ्ट। अगरि मां न्यूज़ स्लाइड में हिते कुझु लिखां, साइज़ भी थोरो वधायां थो। इनके सिलेक्ट करे कॉपी कंदुसि। अच्छा हाणे ॾिसो, लेफ्ट साइड वारा जेके लाइनूं आहिनि उहे बिल्कुलु बराबरि आहिनि, लेकिन हिन साइड वारा बराबरि न आहिनि। पर मां ब्लड्स स्टाइल खे बि ख़तमु कयां थो। सो इन जे लाइ तव्हां जस्टिफाई खे यूज़ कंदो त ॿई पासे जेके लाइनूं आहिनि उहे तव्हांजा बराबरि थींदा। अगरि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे कॉलम्स, तव्हां वधीक कॉलम ठाहिणु चाहियो था, तव्हां तो हिकु कॉलम आहे जेकॾहिं ही 2 कॉलम कंदो त ॿिनि कॉलमनि में थींदो कन्वर्ट, 3 कंदो त 3 कॉलम्स तयारु करे सघो था। उनखां पोइ आहे टेक्स्ट डायरेक्शन। मां राइट क्लिक करे न्यू स्लाइड कयां थो। अगरि इनखे तव्हां चेंज करणु चाहियो था टेक्स्ट डायरेक्शन खे, टेक्स्ट डायरेक्शन में अची करे हे ॾिसो तव्हां इनखे चेंज बिल्कुलु करे सघो था। अच्छा हाणे की सेंटर ते रखिणो आहे त ही अलाइन टेक्स्ट आहे, तव्हां इनखे सेंटर ते क्लिक कंदो। अगरि तव्हांखे ही टेक्स्ट डायरेक्शन चेंज करिणो आहे, सेम रखिणो आहे, त हॉरिजॉन्टल ते क्लिक करे सघो था ऐं अलाइन में अची करे असां इनखे हाणे टॉप कंदासीं। जी ही ॾिसो तव्हां, ही बॉक्स, इनखे मां इन बॉक्स जे सेंटर ते रखणु चाहियां थो, पोइ अलाइन टेक्स्ट में अची मिडल ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ आहे कन्वर्ट टू स्मार्ट आर्ट। कंहिं बि वर्ड खे तव्हां जेकॾहिं कन्वर्ट करणु चाहियो था स्मार्ट आर्ट में, तव्हां उनखे कन्वर्ट भी करे सघो था। ॾिसो ही कन्वर्ट थी चुको आहे। उनखां पोइ आहे ॾिसो शेप्स, तव्हां हितां को बि शेप वग़ैरह ठाहे सघो था। ये ॾिसो इन शेप लाइन खे तव्हां बोल्ड करणु चाहियो था, शेप आउटलाइन में अचिणो आहे, वेट में तव्हां इनखे बोल्ड करे सघो था ऐं जो कलर भी तव्हां बिल्कुलु चेंज करे सघो था। उनखां पोइ आहे क्विक स्टाइल। अगरि तव्हां इनखे क्विक स्टाइल में अची करे चेंज करणु चाहियो था क्विक स्टाइल में, त ही क्विक स्टाइल में तव्हांजी कलर वग़ैरह भी चेंज करे सघो था। ये रखियो आहे, अगरि तव्हां हिनजी भी चेंज कंदो क्विक स्टाइल में अची बिल्कुलु चेंज करे सघो था। ऐं ही शेप फिल आहे, हितां तव्हां पंहिंजो मर्ज़ी जो कलर रखी सघो था, पर बहितर आहे त शइ क्विक स्टाइल में तव्हांजी चेंजिंग कयो। शेप खे इफेक्ट, अगरि जेकॾहिं तव्हां वटि को बि हिते शेप आहे, तव्हांजी इफेक्ट थोरो चेंज करणु चाहियो था त शेप इफेक्ट में अची करे तव्हां उनखे बिल्कुलु चेंज भी कई। रिफ्लेक्शन्स आहे, ठीकु आहे, ही ग्लो आहे, पर मां इनखे रिफ्लेक्शन यूज़ कंदुसि। हे ॾिसो बैक में। उनखां पोइ आहे फाइंड। तव्हां हितां को बि शइ फाइंड करे सघो था, जस्ट तव्हां टाइप कंदो, दिस लिखियो आहे, फाइंड दिस ते क्लिक कंदासीं, हे ॾिसो तव्हांजो ये अची चुको आहे। उनखां पोइ आहे रिप्लेस। कंहिं बि हिकु वर्ड खे ख़तमु करे उन जाइ ते न्यू वर्ड रखी सघो था। अगरि दिस ख़तमु करिणो आहे त हाणे में तव्हां लिखंदो दिस जी जॻह ते असांखे लिखिणो आहे सिंध ऑनलाइन, जस्ट फाइंड नेक्स्ट ते क्लिक कंदासीं या रिप्लेस कंदो, ॾिसो ही तव्हांजो चेंज थी चुको आहे। उनखां पोइ आहे सिलेक्ट ऑल भी करे सघो था या कीबोर्ड सां कंट्रोल ए भी करे सघो था। अच्छा उनखां पोइ ॾिसो जेकॾहिं तव्हां हिनखे स्क्रीन ते ॾिसणु चाहियो था, तव्हां पंहिंजे हिन प्रेज़ेंटेशन खे जस्ट कीबोर्ड में F5 प्रेस करिणो आहे।
कीबोर्ड में F5 F5 ही F5 तव्हां कीबोर्ड में प्रेस कंदो। ॾिसो F5 प्रेस कयूं था असीं, हे ॾिसो। अगरि सेकेंड तव्हां स्लाइड में वञणु चाहियो था, जस्ट राइट साइड एरो खे प्रेस कंदो या लेफ्ट खे, जेका तव्हां प्रेस कयो। अगरि तव्हांखे वापसि अचिणो आहे पंहिंजे पावर पॉइंट जे अंदरि, कीबोर्ड में जस्ट स्केप बटन खे प्रेस करिणो आहे, स्केप। त ही हुया तव्हांजा स्लाइड्स। त ओके डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।